सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे चंड हक़ीक़त में मायूसी के ख़त्म कंदो आहे, परेशानी के ख़त्म कंदो आहे ऐं ख़ुशी जे वक़्तु मालिक जी रहमत जी यादि ॾियारींदो आहे। ऐं जेकॾहिं इहा चीज़ असांखे सम्झ में अची वञे, जॾहिं सचे साईं जे जीवन खे ॾिसंदा आहियूं, उहो त जेको चवंदा उन वक़्तु थी पवंदो, पर थोरो थोरो असां पंहिंजो पाण खे बि ओहिड़ो कयूं। जेकॾहिं असां कंहिंखे मदद करे सघंदा आहियूं, कंहिंसां बहितर वहिंवार करे सघंदा आहियूं, उहो ठीकु आहे। न त भई असां उमास वांगुरु कंहिंखे मायूस न कयूं। जीअं हर उमास खां बाद चंड ईंदो आहे, त पोइ असां कंहिंखे हिमत ॿधायूं, कंहिंखे ख़ुशी ॾियूं, असां कंहिंसां बहितर वर्ताव कयूं, कंहिंसां चङो हलणु, कंहिंजी हिमत ॿधाइणु वॾे कमाल जी चीज़ हूंदी आहे। कंहिंखे मायूस करणु, यार तोसां अहिड़ी हालत आहे, वाकई तूं ॾाढो परेशान आहे, ॾाढो तंग आहे, तुंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी पई आहे, तूं कीअं हलंदो पिया। पोइ जीअं जेके मायूस शख़्स खे अञा मायूसी ऐं ॾुख जूं ॻाल्हियूं कंदासीं, उहो वीचारो वेंदो ख़तमु थींदो, वेंदो बर्बादु थींदो। लॻंदुसि ईअं शायदि मुंहिंजे ॾुखनि खे सम्झे थो, शायदि मुंहिंजी तकलीफ़ खे सम्झे थो, की हमदर्दी आहे सम्झंदो बोल, पर हक़ीक़त में अंदरि ई अंदरि अञा वधीक ख़तमु थींदो। पर जॾहिं को मायूस हुजे, परेशान हुजे, उनखे हिमत ॿुधायो, छा यार अॼु आहे सुभाणे ख़तमु थींदो, पर ॻाल्हियूं सभु चङी थींदी, हली पवंदासीं, कहिड़ी ॻाल्हि आहे, इहे ॾुख केसि ताईं हलंदा, ॼाण नथा, वरी बहितर थींदासीं, इहे तकलीफ़ूं ख़तमु थींदियूं, छा थींदो आहे छा। कंहिंखे हिमत ॿधायो त वरी हिमत सां अॻिते वधी पवंदो आहे। आम तौरु असां इंसान जेका ग़लती कंदा आहियूं, ॿिए खे मायूस कंदा आहियूं, परेशान कंदा आहियूं। पर कॾहिं परेशान खे हिमत ॿुधायो पोइ ईअं वधंदो आहे, पोइ जेतिरो उहो वधंदो आहे, ख़ुशि रहंदो आहे, जेतिरो उहो ख़ुशि रहंदो, चङो थींदो, अॻिते सुखी रहंदो, तो मालिक जी रहमत सां ओतिरी ख़ुशी असांखे मिलंदी, असां वधंदा आहियूं, ख़ुशहाल थींदा आहियूं, बहितर थींदा आहियूं। तंहिंजे करे जीवन में मायूस थियणु कंहिंखे बि न